जानू जी बाबा। तैयारी मुकम्मल थी चुकी है ना? हाँ बाबा, बिल्कुल मुकम्मल है। भला महफिल जो बंदोबस्त क्यों थी? महफिल के मात में बदलाने जो बंदोबस्त करे छॾियो अथऊं। मां तो सा आहियां जानू। जी बाबा। कहिड़ियुनि सोचनि में घुमां? कंहिं फनकार के बोले चयो थी जा? चई छॾियो आहे बाबा साईं, चई छॾियो आहे। साईं सार छा हिन टोले खे चई छॾियो अथमि ऐं सॼे ॻोठ में निकाह जो सॾु हलाए छॾियो अथमि। निकाह पहिरियों क्यों या? महफिल ख़तम थियण खां पोइ पहिरों में निकाह पढ़ाए लाऊं ॾियारे घुट कुंवार खे रवानो कंदासीं कराची। कब्रिस्तान तरफ़। हाँ जानू, इहा भी सुठी ॻाल्हि आहे। इन में तकलीफ़ न थींदी। मुंहिंजो हूंदे बाबा लॻे तव्हांखे का बि तकलीफ़ ॾियणु कोन ॾींदुसि। तॾहिं त तूं मूंखे प्यारो आहीं। बाबा साईं प्यारो आहियां तॾहिं तव्हां पंहिंजा फर्ज़ अंजाम ॾियां पियो। सरकार पीणे बंदोबस्त थियल आहे, रुगो सखणी महफ़िल आहे? समूरो बंदोबस्त आहे। सालनि खां पोइ महफ़िल थिए पई। उन्हनि का कसर छॾींदुसि। मारिया, अॻे दफ़े जानू तोसां एतिरी कई, पोइ बि तूं अची पहुती आहीं। मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾे, तूं पंहिंजो ख़्यालु कंदी कर। दुआ, मूंखे हाणे ॾुख सहण जी आदत पइजी चुकी आहे। तूं ॿुधाए त तूं ही छा पई करीं? निकाह मथां निकाह, छा इहो तुंहिंजो गुनाह धोपजी सघंदो? मां निकाह मथां निकाह कोन पई कयां। बाक़ी ही छा आहे? पूरे ॻोठ में सॾु हली चुको आहे त राति तुंहिंजो सागर सां निकाह आहे। छा इहा तोखे ख़बर न आहे? हाँ, आहे ख़बर, पर बाबा छा चयो आहे ऐं छा कंदो इहा तोखे ख़बर न आहे। तूं कुझु बि सोची, पर तोसां धोखो पियो थिए। मूंसां को बि धोखो नथो थिए। मां बस हिन अज़ाब मां शहर वञण थी चाहियां। बाबा मूंसां सलाह कई, बाबा मां मरी त सघां थी, पर निकाह मथां निकाह कोन कंदसि जेसि ताईं शेर खान खां तलाक कोन थी थिए। मां ॿियो निकाह कोन कंदसि। दुआ ही सिर्फ लिक आहे। सवाणे जे शेर खान दावा करे बि त माण्हू उनखे कूड़ो सम्झनि। मां तुंहिंजो ॿियो निकाह कोन थो करायां। त पोइ ही महफ़िलियूं छो पिया करायो? सिर्फ इज्जत बचाइण जी ख़ातिर। महफ़िलूं बि हलंदियूं, सॾ बि हलंदा। जॾहिं सभु माण्हू वापसि वेंदा त तोखे सागर सां गॾु कराची रवानो कंदुसि। माण्हू इहो सम्झंदा त तुंहिंजो ऐं सागर जो निकाह थी चुको आहे। जॾहिं मां शेर खान जो बंदोबस्त कयां ऐं हुनखे क़ब्र जो रस्तो ॾेखारियां त पोइ तूं ऐं सागर वञी कोर्ट मैरिज कजो, या घर में ई टिनि शाहिदनि जी मौजूदगीअ में शरीयत मुहम्मदीअ मुताबिक़ निकाह करे हमेशा लाइ हिकु थी वञो। टल त तुझे पी सुठी ठाही आहे, पर शेर खान तुझे रस्ते तां एतिरो आसानी सां न हटंदो। मारिया, मूंखे शहर वञणो आहे ऐं हर हाल में, चाहे तरीक़ो कहिड़ो बि हुजे। मूंखे त जानू जी ज़बान ते भरोसो ई कोन्हे को। मूंखे त इहो ख़ौफ़ थो थिए त किथे जानू जे विछायल ॼार में उल्टो असां न फासी पऊं। ॻाल्हि ॿुध मोर, ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं धोखो हूंदो न, असांखे परे खां ख़बर पइजी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि त असां अखियूं पूरे कोन निकिरंदासीं। जानू गिदड़ जियां कोड़की में फासी चुको आहे। हू पाण खे आज़ाद कराइण लाइ कहिड़ी बि हद क्रॉस करे वेंदो। पहिरियां रेस वटि जानू अकेलो हुयो, त जानूअ जा ठाठ बाट हुया। दिलदार अकबर जे अचण खां पोइ जानू निंधण को बणिजी वियो आहे। रुगो ॻाल्हि हिते ख़तम कोन थी थिए। दिलदार जानूअ जी इज़त में बि हथ विधान ऐं पलांद वठण जे लाइ जानूअ जेके माण्हू घुराया न, रेस उन्हनि खे माराए असांजे मथां केस हणाए छॾियो।
जेकॾहिं इहो केस तव्हांजे मथां आहे त पोइ पुलिस जो ज़ोर लॻे त कोन पियो। ओ चाची डीएसपी ईमानदार माण्हू आहे, उनखे कारे अछे जी ख़बर आहे। इहो ई सबब आहे जो पुलिस जो ज़ोर असां मथां घटि आहे। जेको बि कदम खणो न सोचे समझी खणजो। हाणे असां में नुक़सान सहण जी सहप न रही आहे। हाणे त नुक़सान जो सवाल ई पैदा नथो थिए। हाणे त सभु हिसाब किताब सिधा कंदासीं। दुश्मन जा हाणे अहिड़ा त दंद खटा कंदासीं जो असांजे पाछे खां बि छिरकंदो। अदा अनवर खां पोइ मासातन जी मौत मूंखे त यार छोरो छिनो करे विधो आहे। मूं इहो कॾहिं सोचियो बि कोन हो त शेर खान बघड़ वारो झट हणी मासातन जो कमु तमामु करे छॾींदो। लापरवाही अदा, मासातन खे उन्हनि जी लापरवाही मारायो। लापरवाही न हुई, ॿियो छा हो अदा? एॾी वॾी दुश्मनी हुअण जे बावजूद बि साॻे रस्तनि ते पंध अचण जी कहिड़ी ज़रूरत हुई? इहा लापरवाही न आहे त ॿियो छा आहे? इहा साॻी लापरवाही वली में बि आहे। दुश्मन खे त पंहिंजे साम्हूं कुझु सम्झे ई कोन थो। दुश्मन खणी केॾो बि हीणो छो न हुजे, पर उन मोए खे अख में रखजे, अख में। काल का छोरा घर में घिड़ी आया आहिनि। ख़ुदा ख़ैर कयो, जेकॾहिं इहा बंदूक मौलादात खे सीने में हणंदा त पोइ छा थिए? उन्हनि छोरनि में सिधी बंदूक हणण जी हिम्मत ई कोन्हे। इहा ई त तुंहिंजी लापरवाही आहे। हा दा, भाॼाई सही थी चवे। नांग कॾहिं बि पाण रोड पाए डंग न आहे हणंदो। जॾहिं उन्हनि जे पुछ ते लत ईंदी आहे न, तॾहिं हू पंहिंजी जान छॾाइण लाइ डंग हणंदो आहे। असां त रब्बू ऐं रुस्तम जी निड़ीअ मथां लत ॾेई वेठा आहियूं, त छा हू पंहिंजी जान बचाइण लाइ धक बि कोन हणंदा? हू पंहिंजी सहपाहर धक हणी आहे, उन खां वधीक उन्हनि में सहप ई नाहे। धक रहमानी, धक शैतानी, ओलो सोलो बि धक थी सघे थो अदा। इन्हीअ करे चवां थो त दुश्मन नंढो हुजे या वॾो, हाणे उनखे पंहिंजी बंदूक जी नोक ते रखणो पवंदो। थोरी बि छूट असां लाइ नुक़सानकार साबित थींदी। बेखौफ़ रहो मौला दादा, बेखौफ़ रहो। पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे, पर ठिकर खे भञण जे कमु ईंदो आहे। ऐं हू मुंहिंजे अॻियां भितर आहिनि, भितर ये भोरे छॾींदो मान। सौट्रा चाचा जी वञी जांच करे अच। किथे मामा वारनि चाचा खे ॿधी त न आहे छॾियो? बाबो हितां जे मथे जे सूर खां जान छॾाए वियो आहे। एतिरो आसानी सां कोन मोटंदो। जेकॾहिं तव्हांखे ईअं गॾु वेहंदे अदा ॾिसंदो न त ॾाढो ख़ुशि थींदो। मस्त तव्हां जूं हिक ॿिए खां दिलियूं साफ़ थियूं आहिनि। अमां सां ॿिन्ही सौटनि में जेको नफ़रत जो बिज हुयो न, उहो असां कढी ॿाहिरि फिटी कयो आहे। मां नफ़रत जो बिज न आहियां, शक में तव्हां ॿिन्हिनि जी दिलियूं पली थियूं ऐं ॾोह वरी मुंहिंजो। बसि हाणे बसि, ईअं विच में टपो न ॾे त कैंची खणी ज़बान न कटे छॾां। मां त माठ कई वेठी हुअसि, ताना ॼण तो शुरू कया। मूं हक़ीक़त ॿुधाई, हक़ीक़त जेका तोखे ॾुखी लॻी। जेकॾहिं सच चवीं थो न त सच ॿुधण जी सहप बि रख। तव्हां ॿिन्हिनि सौटनि जो हिक ॿिए ते यकीन न हो ऐं ॾोह वरी मुंहिंजो। तूं ईअं माठ कोन कंदी आहे, कोन कंदी आहे तूं। बसि सौट, तूं ई खणी कावड़ खे छॾ, माठ करे वे। पुट, जॾहिं तोखे ख़बर आहे ही छोरी तोखे वर्दी ॾियण खां मुड़ंदी कोन, त तूं पंहिंजो मथो छो थो खपाई? अमां हिन खे जेकॾहिं ॿ पादर लॻंदा न त पाणे पेर ते अची वेंदी। जेकॾहिं ही छोरी पादरनि सां सुधरिया न त घणा ॾींहं अॻु में सुधरी वञे हा। पर ही निभागी नोद आहे, नोद। बस हाणे बस, तोखां पोइ बि घटि आहियां। वरी अम्मा सां थी वात हणी? माणे वात हणे त सही आहे, जेकॾहिं मां ॻाल्हायां त ॾोही। तोखे मलड़ी त ॾियणी ई पवंदी। ईअं तूं माठ कोन कंदी।
जेकॾहिं थोरी देरि लाइ माफ़ करे वञी हा न त छोकिरा सुकून सां त वेहा न तूं त हुननि जी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे तव्हां मुंहिंजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी आहे उहो सही आहे जेकॾहिं मां ॻाल्हायो त उहो ग़लति आहे तोखे सम्झाइण माना भित सां मथो हणण वेठी धूड़ पाए निभागी जेको उॾारींदो न उन जे मुंहं में धूड़ मार पहले ज़िंदगी अज़ाब करे छॾी अथऊं जब तो जानू जो तोखे खौफ एॾो वकोड़े वियो आहे जो वाट वेंदे ॿ लफ़्ज़ बि नथो ॻाल्हाई खौफ ऐं जानो जो न चरी चई त तुंहिंजे घर में अची ऐं जानूअ जी छातीअ ते वेही तोसां कुर्बनियूं कचारियूं कयां पर मूंखे पंहिंजो खौफ न आहे मारिया तुंहिंजो आहे जानू तुंहिंजे मथां सितम कंदो मुंहिंजो कुझु बि नथो बिगाड़े सघे जो त दिलदार दरिया आहे जेकॾहिं चढ़े त बंद टोड़े बेला बोड़े पोइ जानू मुंहिंजे अॻियां चाहे जेकॾहिं तूं दरिया आहीं त मारिया बि समुंड जूं मौजूं आहिनि दिलदार कॾहिं थो मिलण अची मारिया कमु अथई त ॿुधाए छॾ बाक़ी मिलण जो वक़्तु मुश्किल आहे कमु आहे तॾहिं त चवां थी पोइ ॻाल्हि कर वाट वेंदे हवाल वठी फर्ज़ न पूरो कर मां राति जो इंतज़ार कंदसि मारिया रात मिलण मुश्किल आहे छो त वैसे जो उतां कते महफ़िल आहे मां उतां कोन निकिरी सघंदुसि पोइ वरी मूंखे वक़्तु न मिलंदो इहो ई वक़्तु आहे राति जानू बि महफ़िल में हूंदो त हुनजी नज़रुनि खां बची निकिरी अचिजां मूंखे इंतज़ार रहंदो न आहे न त सम्झजां मारिया मरी वेंदी रखो लाए ते मारिया तोखे मरण कोन ॾिबो जो त दिलदार दरिया आहे जो चढ़े त बंद टोड़े बेला बोड़े तू दिल जाए कर अदा मासा तबीब जो लाश न मिले इहो आसरो ॾियारे थो त किथे मासा ज़िंदा बची त नाहे निकितो थी बि सघे थो जेकॾहिं मासा तबीब वापसि मोटी अचे थो त पोइ सॼी हक़ीक़त ख़बर पइजी वेंदी त उन्हनि मथां वार करण वारा कहिड़ा कहिड़ा हो अञा बि तोखे शक आहे त शेर खान खां सवाइ को ॿियो थी सघे थो शक न आहे अदा कम शेर खान जो ई आहे पर दरिया पार उनजी मदद करण वारा कहिड़ा आहिनि लिकी लिकी कुत्ते वारो चोरीअ चक पाए आयो आहे ॿिया मदद करण वारा कहिड़ा हूंदसि वध में वध जबल ऐं मोर खे पाण सां गॾु वठी वियो हूंदो त पोइ रखूं था पहिरियां मोर ऐं जबल जी निड़ीअ मथां लत तूं पंहिंजी तयारी मुकमिल करे छॾ सामान पंहिंजो सॼो पैक करे छॾ असुर वेल तोखे कराची मोकिलींदुसि मूं तव्हांखे वॾा दुख ॾिना आहिनि तमामु वॾो धोखो कयो आहे तव्हांजी लाइल्मी में तव्हांजे दुश्मन सां ई वञी मूं निकाह कयो मुंहिंजा गुनाह माफ़ी जे लाइक़ त न आहिनि पर पोइ बि मां तव्हां खां पंहिंजा हथ जोड़े माफ़ी थी वठां मां त नफ़रत जे क़ाबिल आहियां थी सघे त पंहिंजी दिलि मां मुंहिंजे लाइ नफ़रत ख़तमु कजो ऐं मूंखे प्यार ॾिजो तुंहिंजो सभु ग़लतियूं मां दरगुज़र करे छॾियो पर तुंहिंजी हीअ ग़लती माफ़ीअ जे लाइक़ न आहे पोइ बि मां विसारे छॾींदुसि पर जॾहिं तूं सागर सां निकाह कंदी आहे छा तव्हांखे मुनासिब लॻे थो त मुंहिंजो निकाह मथां निकाह थिए पहिरियों तुंहिंजो निकाह न पर तोसां धोखो हो धोखो तॾहिं थिया जॾहिं मां मासूम हुजां मां त आकिल बालिग़ आहियां ऐं मां त पंहिंजे पूरे होशो हवास सां निकाह कयो आहे
शेर खान जे मौत खां पोइ त सागर सां निकाह करे सघे थी न? बाबा लाज़मी है शेर खान जो मौत? ॿियो हल बि त न रहियो। कोर्ट में वञी बि तलाक कराए सघिजे थी। कोर्ट में वञण बदनामी आहे। ऐं मूंखे पक आहे त शेर खान तलाक न ॾींदो। शेर खान जो छा करणो आहे इहो तूं मुंहिंजे मथां छॾे छॾ। बस तूं पंहिंजो सामान पैक कर ऐं सुभाणे शहर वञण जी तयारी कर। हाणे जे तुंहिंजे मन में का ॿी चालाकी आहे न त हुनजो अंजाम मौत हूंदी। सिर्फ मौत। एतिरो न सोच एतिरो जानू किथे तुझे दिमाग जो रगो न फाटी पवन। मुंहिंजो सोचण तोखे बीमार छो थो करे? इन करे त तूं सॼी ज़िंदगी रेस जो नीमक खाधो अथई ऐं अॼु तूं हुन नीमक सां नीमक हरामी पियो करे। तॾहिं अॼु ॾुख पियो थिए। मां रेस जा नीमक हरामी तॾहिं बि कोन कया जॾहिं मूंखे कुतनि सां गॾु खाराया त बि रेस सां सचाई कंदो रहा। पर रेस हिन कमीने जो साथ ॾिनो जंहिं मुंहिंजे इज़त में किरदो। पर हाणे तेसि सुकून सां जानू न वेंदो जेसि दिलदार अकबर सां गॾु रेस खे बि तबाह न कया। इहे तुझूं अजायूं सोचूं आहिनि। तूं रेस जो कुछ भी नथो बिगाड़े सगी। महाराज जानू जिन थई जिन जंहिंजे पोयां पवे न इनखे मारे जा खारे। अॼु की राति गुज़रण ॾे। सिज भरण सां सभिनी जा लिंग कंडार जी विया न त पोइ जानू जिन नाया जानू जिन। हिकु अंधो ॿियो खेॾे अख बूट लभेश संदन में साह कोन ऐं हलिया रेस सां टकर खाइण। मोह मरंदो वञी मरे मुंहिंजी त जान छुटंदी। अजी रानी अम्मा आई तू भली पाण में न ठो पर मुंहिंजो तो सा को बि छेड़ो ना है। अॼु ॾींहं खां बाद तू मुंहिंजी है नहीं चई पारे थी उते में वञ वॾी का छिती पिया। मां तो जड़े भाउ खां निंधण की चङी आहियां। अरे भागन भरी तुंहिंजा भा बड़ी है छोरीअ खे छा डर मिली आ। असली पर निकरी आया अथसि मथे ते चढ़ी वई आ। अमरे हाणे डर न दे 5 रुपया घटि कम के पट। मुंहिंजा ढोलण तू घबराए न अञा तुंहिंजी निमाणी जिंदा आहे। हिन राणीअ खे न हथे न चयमि न त मुंहिंजो नालो बि निमाणी न आहे। ऐं ॿिनि ॾींहंनि में मां तव्हांखे जेकॾहिं तो तड़े न कढायो न त मां बि राणी न आहियां। तू राणी हुजे जा काणी इहो दिल में ख्याल ई कढी छॾे त को असांजे घर छॾे निकिरी वेंदासीं। उहो त तव्हां हुन घर मां बि निकिरण लाइ तयार न हुयो। पर पादरनि जो कमाल काॾे वञे? चइबो त इहे सॼा कम तुंहिंजा आहिनि। असांखे पंहिंजे घर मां कढी दरपदर करण में तुंहिंजो ई सॼो हथ आहे। हा मुंहिंजो आहे। हाणे तूं छा कंदी? ओ छोरी तो जेतिरियूं मुंहिंजे हिननि हथनि में सुतियूं खाई पली जवान थियूं आहिनि ऐं तूं जीता मिड़ी हली आहे भागन भरीअ सां मुकाबलो करण। तूं हिन घर मां मूंखे तड़े कढण जो सोचे बि न थी सघे। पर मां हिन घर में रही करे तुंहिंजी जिंदगी अज़ाब अहिड़ी कंदसि
एड़ी अजाब कंदसे जो पाण खे ख़बर पवंदई त भागन भरी छाहे। एड़ी भागन भरी तुंहिंजा भाग जिन छोरन खे हथन सां आए दे माटे वॾो कयो में हाणे उहे ई साम्हूं मुंहिंजे बात हणनि।